जेकॾहिं माण्हू पंहिंजे औलाद खे क़ुर पाक थो पढ़ाए न त पाण त छुटी वियो न, अॻिते हाणे उहो आहे जवाबदार, अमानत हुनखे मिली वई, संभालींदो त छुटी वेंदो, जंहिं न संभालींदो त वरी उहो गिरफ़्तार आहे, पंहिंजी जान त छुटी वई, पंहिंजी जान छॾायो छॾायो छॾायो, मां चवां थो छॾायो। हा बाबा, छॾाइण जो तरीक़ो इहो अथव। अलाए घणा ॾींहं असांखे दुनिया में रहणो आहे, रिज़्क़ ख़ुदा जो मुक़ररु थियल आहे, फ़ैसिलो आहे रिज़्क़ ख़ुदा जो। मां हिननि धाड़ेलनि खे चवंदुसि जाते काथे तकरीर में चवंदुसि, अरे इहो जेको तव्हां धाड़ा था हणो न कमबख़्तो, जेकॾहिं मुंहिंजे चवण ते हलो त इहे पैसा तव्हांखे मिलनि बिना धाड़े जे, हलाल तरीक़े सां मिलनि, पर कमबख़्त न सम्झंदा हिन ॻाल्हि खे। केरु सम्झंदो हिन ॻाल्हि खे? हिकिड़ो माण्हू जेको धाड़ो हणी 5 लख कमाए, 50 लख कमाए अचे, बैंक कराची जी फुरे 50 लख खणी अचे, हाणे इहो मुंहिंजे इन ॻाल्हि ते कीअं बद कंदो? त इन खां सवाइ मूंखे 50 लख मिली सघे थो, पर ॻाल्हि ईअं आहे, अलाह ताला फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिन माण्हू जो हेतिरो रिज़्क़, हिनजो हेतिरो रिज़्क़, हिनजो हेतिरो रिज़्क़। जॾहिं माण्हू ॼमे थो पेट में अचे थो न, चवंदो हिननि खां पोइ अलाह ताला मलाइक थो मोकिले हिकिड़ा 2, चवनि था वञी उमिरि बि लिखी अचोसि, रिज़्क़ बि लिखी अचोसि, साईं उमिरि केतिरी, उमिरि आहे 7 साल, रिज़्क़ केतिरो, साईं रिज़्क़ हेतिरो लिखिजी वियो। हाणे जॾहिं ॼमंदो जवान थींदो, रिज़्क़ त शुरू आहे, माउ जे पेट में बि रिज़्क़ मिलेसि थो, तॾहिं त इन पाणी जे क़तरे में जो माण्हू ठहियो आहे। वरी जॾहिं ॿाहिरि अचे थो त वरी साईं घणा एतिराम इज़तूं बुबा पिया अचनि, साईं जेकॾहिं माउ जो न धाए त वरी खीर पिया ठहनि, वरी उहे पिया हुनखे मिलनि, वरी दवाऊं ख़ुशि न थिए त वरी दवाऊं, हेॾो इंतिज़ाम अलाह ताला करे छॾियो आहे, इहो सभु रिज़्क़ आहे। पोइ जॾहिं चङड़ो थो थिए, वॾो थो थिए, पोइ जिन माण्हुनि मुबारकूं ॾिनियूं हुयूं हिन जे ॼमण ते, हिननि जे हिन जे ॼमण ते सभु ख़ुशि थिया, सभई हिनखे कछड़ुनि में खणनि पिया, सभई प्यार पिया कनि। हाणे हिनखे छा करणु घुरिजे पंहिंजे हिन ख़ानदान सां? हिननि जी इज़त करे, हिननि जे वॾनि जो हया करे, हिन जेके नंढड़ा अचनि उन्हनि जे मथां रहम करे, जेके न्याणी हुजनि उन्हनि खे हया सां ॾिसे, कि न जवान थी जिन माण्हुनि मुबारकूं ॾिनियूं हिन जे ॼमण ते उन्हनि जे नंगनि में तके, इहो हलाली चइबो? सही चइबो इहो? हिन मुबारक मलाई केॾी ज़िलत आहे इंसान जी तबियत में, केॾी ख़राबी आहे, केॾी ख़्वारी आहे। जिन मुबारक ॾिनी इन जे लाइ बि मां मुबारक ॾिनी त हे बदमाश वॾो थिए असांजे नंगनि में तके। सम्झो था की न इहा ॻाल्हि खे? ॻाल्हियूं ॿुधाए बि न उघाड़ियूं तॾहिं माण्हू सम्झंदा आहिनि, मुबारक चङी मलाई आई ईअं। त पोइ इहो सुभाणे वरी धाड़ो हणे चोरी करे, रिज़्क़ अलाह ताला मुक़ररु करे छॾियो आहे, सॼे हथ सां वठे तुंहिंजी मर्ज़ी आहे, खॿे हथ सां वठे तुंहिंजी मर्ज़ी आहे। इन्हनि धाड़ेलनि खॿे हथ सां रिज़्क़ वरितो, ऐं अलाह ताला जा जेके बंदा आहिनि उन्हनि खे बि हज़ारे किरोड़े मिल्कियत पेशी मिले, सॼे हथ सां वठंदा त उन्हनि खे मिलंदी। हिननि जो रिज़्क़ ईअं हो, एतिरो ई मिले न हा, पर साॼो हथु ख़ुदा जा टंगे न हा, रब जो रिज़्क़ लटकियल आहे, सॼो हथु विझंदे त हलाल थी, खॿो हथु विझंदे त हराम थी। बसि थोरनि अखरनि में हिन ॻाल्हि खे सम्झो। मुंहिंजा अज़ीज़ो, दुआ आहे त अलाह ताला असांखे क़ुर पाक ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, असांजे बचनि खे दीन इल्म अता फ़रमाए।